नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अवां खे अपडेट कयूं। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज ज़फर इक़बाल इमरान खान जे गिरफ़्तारीअ जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त अदालत इमरान खान खे पेश थियण जो बि हुकुम ॾिनो हो, पर हू पेश नाहे थियो। अदालत रिमार्क्सन आहिनि। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी कया आहिनि। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज ज़फर इक़बाल इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया अदालत रिमार्क्सन आहिनि त इमरान खान खे अदालत पेश थियण जो हुकुम ॾिनो हो, पर हू पेश न थियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया आहिनि। ख़बर अवां खे ॾियूं पिया इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज ज़फर इक़बाल इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अदालत इमरान खान खे पेश थियण जो बि हुकुम ॾिनो हो, पर हू पेश न थियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अपडेट कयूं पिया अवां खे इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, वारंट जारी कया विया आहिनि, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल इलेक्शन कमीशन की दरख्वास्त थी जेका इमरान खान के खिलाफ एडिशनल सेशन कोर्ट में दाखिल कई वही हुई। उन्हें दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार किया बतौर वज़ीर आज़म इमरान खान तोशाखाना जो जेके तोहफ़ा आहिनि उहे विकिरो कया आहिनि। पंहिंजे असासन में उहे तोहफ़ा डिक्लेयर भी न आहिनि कया। उनजे करे उनके खिलाफ कार्रवाई कई वञे। ही अॼु चौथी ॿुधणी हुई ऐं बार बार अदालत इमरान खान के समन जारी कंदी रही है। इमरान खान अॼु पेश न थियो। अॼु संदसि तरफ़ां वकील पेश थियो जंहिं इहो मौक़िफ़ इख्तियार कयो त सिक्योरिटी रिस्क जे करे इमरान खान हिन अदालत में पेश नथो थी सघे। इमरान खान जुडिशियल कॉम्प्लेक्स में ॿ अदालतूं आहिनि, उन्हनि में पेश थी रहियो आहे। उनजे करे इमरान खान खे हाज़िरी खां आजो करार ॾिनो वञे, जंहिं ते अदालत बार बार इहो सवाल कयो त इमरान खान छो असांजी अदालत में पेश नथो थी सघे। इलेक्शन कमीशन जे वकील जो मौक़िफ़ो त इमरान खान खे बार बार जेको हाज़िरी खां आजो करार ॾिनो आहे, हिन भेरे खेसि पेश थियणु घुरिजे। जंहिं बि अदालत हिन केस ते यानी जेका हाज़िरी खां आजो करार ॾियण वारी दरख्वास्त हुई उन ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। कुझु ई देरि अॻु में एडिशनल सेशन जज ज़फर इक़बाल जेको फ़ैसिलो ॿुधायो आहे, मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें इहो चयो आहे त इमरान खान खे बार बार तलबण बावजूदि हू पेश न आहे थियो। उनजे करे हाज़िरी खां आजो करार ॾियण वारी दरख्वास्त रद्द कई थी वञे ऐं नाक़ाबिले ज़मानत वारंट जेके थियनि उहे जारी था कया वञनि। 7 मार्च ताईं एडिशनल सेशन कोर्ट इन केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। तोशाखाना केस इलेक्शन कमीशन की तरफा दरख्वास्त दाखिल कई हुई। उन दरख्वास्त की ॿुधणी कंदे अॼु एडिशनल सेशन कोर्ट इमरान खान जा नाक़ाबिले ज़मानत वारंट गिरफ़्तारी जारी कया आहिनि। जी इब्राहिम कुंवर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।